हाणीअ वाक़ अपडेट कयूं पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ तालका सकरंड जे दे 18 सकरंड जे ज़मींदारनि खातेदारनि आबादगारनि राजा इरशाद कीरियो नज़ीर अहमद कीरियो वरियाम चौहान शेर मोहम्मद भुंबई जी अॻुवाणी में अजरक हाल सकरंड में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम लगायो त असिस्टेंट कमिश्नर सकरंड असांजे ज़रई ज़मीननि घरनि ऐं प्लाटनि खे सरकार पारां भुॻड़नि जी मुठि तौर ते ख़रीद करण लाइ दबाव विझी रहियो आहे, जेको न सिर्फ़ गैर क़ानूनी अमल आहे पर गैर इंसानी पिण आहे। हिननि चयो त असां संदसि अहिड़ियूं कार्रवाइनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन नंबर D-366/2022 पिण दाख़िल कराई आहे, जंहिंजा रेवेन्यू खाते खे नोटिस पिण मिली चुका आहिनि। हिननि चयो त मक़ामी तपेदारनि इंतिज़ामिया खे कूड़ियूं रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि, जंहिंजे बुनियाद ते असीं सकरंड कार्रवाइयूं करणु चाहे थो पर असीं कंहिं बि सूरत में हुन जी इजाज़त न ॾींदासीं। हिननि वधीक चयो त असांजे मुख़्तलिफ़ ज़मींदारनि जी लॻभॻि 20 ॻोठनि जी कुल 497 एकड़ ज़रई ज़मीन आहे जेका ज़ोरी वठण जी कोशिश कई वञी पई। हिननि उहो बि चयो त असां सभई खातेदार ज़मीनूं सरकार खे ॾियण खां बिल्कुलु इनकारी न आहियूं पर मार्केट जे हिसाब सां भुॻड़नि जी मुठि न जंहिंजी कंहिं बि सूरत में इजाज़त न ॾींदासीं। प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिण कयो वियो, जंहिं में मुल्क जे आला इख़्तियारनि खां घुर कई त असां सां इंसाफ़ कयो वञे।